الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين والنار للمشركين والكافرين والمنافقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين ورحمة للعالمين مولانا ومولى الثقلين جد الحسن والحسين أبي القاسم محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين الصابرين أما بعد الصلوات पढ़ो साईं मदर साहिब चऊं सिवा सलवात ईअं वेठायो जीअं कोई उधारो अची विहे ॾाढियां सलवात सलावत अचे थी चोॾहनि खे ॾिसी सलावत वलंदा हुआ चार बीबियों दुनिया में अहिड़ियूं गुज़रियूं हैं जिनके अल्लाह सभिनी खां वॾो मर्तबो अता कयो। घणियूं बीबियूं? चार। एक आसिया ज़ने फ़िरऔन, बी हजरत मरियम मादरे जनाबे ईसा, टी बीबी मलिकतुल अरब हजरत खदीजतुल कुबरा, चौथी बीबी उम्मुल हसनैन सैयदा फातिमतुल ज़हरा, मस्तूरात दियों पे गुजरी। हजरत हवा पांजी जगह ते साहिबे फजीलत, हजरत हाजरा अबा मोरे ॾिसो पांजी जगह ते साहिबे फजीलत, हजरत सारा पांजी जगह ते साहिबे फजीलत, लेकिन हिनने मस्तूरात के अल्लाह वडी फजीलत अता कई। सवाल कयो मंजूर छो? इन जे करे जो मूसा नबी के बचायो आसिया एक मासूम के बचाई त इज्जत जे लायक थी।
तो मंजिल ते फाइज थी हजरत मरियम मजलिस तव्हांखे ॿुधण ईंदी आहे रूबरू वेठो तंग कयां त हीअं कयो हूअं कयो तव्हां सभु ॿुधण आया आहियो मां बि आयो आहियां ॿ टे जुमिला पढ़ण जेको हिते न ठहंदो कयो न हिते लाना एक सलावत ये पढ़ो जी मदीने वाला सैयद लायक सलाम हजरत मरियम हजरत ईसा मलिकतुल अरब मरकज़ इस्मत मरकज़ नबुव्वत के बचायो भी नबी के भी बचाई नबुव्वत जो तहफ़्फ़ुज़ भी कई उम्मुल हसनैन वली के भी बचायो विलायत के भी बचायो लेकिन सब ॿुधायो जेका हिक हिक मासूम के बचाए उनजी एडी वॾी इज्जत आहे केतरी इज्जत हुजण घुर्जे मलिक शाम जी जंहिं नस्ले इमामत के बचाए थोरो आहे सैयदा जो जनाब ज़ैनब कुबरा ख़ुसूसन मौलाइन सां थो ॻाल्हाए अली जी दीन मासूम जो फरमाना हुज्जत ख़ुदा न हुजे त ज़मीन न रहंदी आसमान न रहंदो ॻाल्हाईंदा अचो ये ज़मीन जो रहण आसमान जो रहण चरंद परंद सभिनी जो रहण आबादी जो थियण जेका भी मखलूक आहे उन मखलूक जो हुजण दलील आहे त कोई अल्लाह जी हुज्जत आहे ये खुदा जी हुज्जत न हुजे त मौला जन फरमाइनि था रुगो बचणा वञी बचन दुनिया में सिर्फ बचणा वञी बचन ऐं उन्हनि ॿिनि ॼणनि में जॾहिं हुजनि त इन्हनि ॿिन्ही जे वजूद जो दलील इन करे आहे जो हिकु इन्हनि मां हुजत हूंदो जंहिंजे करे ॿियो ज़िंदह आहे हाणे जेकॾहिं शाम ग़रीबा अली जी धीउ ज़ैनुल आबिदीन के न बचाए ऐं हुज्जत ख़त्म थी वञे त न आसमान रहंदो पढ़िया लिखिया वेठा आहियो न ज़मीन रहंदी माना ईअं सम्झो त क़यामत ईंदी मुझे लफ्ज़ के जेकॾहिं तवज्जो सां ॿुधो त मुमकिन आहे तव्हां सभिनी खे लुत्फ़ अचे जेका आया क़यामत खे वक़्त खां पहिरियां अचण खां पोइ ते मोटाए अहिड़ी ज़ात खे ज़ैनब चइबो तव्हांजी तवज्जो कान्हे जेका सैयदा जेकॾहिं हुज्जत ख़ुदा न बचे त न ज़मीन रहंदी न आसमान रहंदो ॻाल्हि ॿुधो ज़ाकिर चवंदा आहिनि त जेको हिते न ॻाल्हाईंदो क़बर में बि न ॻाल्हाईंदो जे ज़ाकिरनि जी ॻाल्हि सची आहे त जेको मूंसां न ॻाल्हाईंदो उहो वरी क़बर में त काॾे वञे ज़ुबान कम नथी करे मन हुसैन जे ज़िक्र में हलूं त को क़बर में खुले हिते भी बंद करायूं वञनि क़बर जी भी ज़मानत खई वञनि
जेके उते भी ॻाल्हाईंदा हिते भी ॻाल्हाईंदा उहे मूंसां ॻाल्हाईंदा जो हथ मथे करे नारे हैदरी अली की थी ज़ैनुल आबिदीन के बचाई सज्जाद सज्जाद छाहे जै असा के बचाए न त अन्या मुसन आहे इमाम आहे त असां आहियूं माना असां जे वजूद जे लाइ इमाम जो हुजण ज़रूरी हुज्जत खुदा जो हुजण ज़रूरी माना ईअं थी त जेको असां खे थो बचाए उनखे इमाम चइबो आहे जेका इमाम खे बचाए उनखे ज़ैनब चइबो आहे आहे जीवन जंहिंजा हे ॾिहाड़ा सफ़र में पिया था अञा सफ़र मुरादाबाद में स्टेज आहे मौला जी 14 खां त लिकल पुजी कोन्हे न ॻाल्हायो असां मौलवी पढ़ियो ॼण मांखे यकीन आहे हिननि वटि बि ईअं हूंदो जे मंज़ूर पढ़ियो त ॼण हे सिर्फ़ अखुवत जा सीगा न पढ़िया आहिनि बाक़ी ॿाहिरि शहज़ाद वा जज़्बाती शहज़ाद वा जज़्बाती उन्हें अगर तव्हां सभिनी खे तव्हां थो ॾियां मां हिन शहज़ादे जी चए थो त साईं जे करे तव्हां शुजाई साहिब खे नथा पढ़ण ॾियो त हलिया तव्हांजे साम्हूं चवां थो की साईं वरी मां तो वटि न तव्हांखे मां तव्हां ॾेई थो वञा अच्छा ॿी बि शइ आहे ज़ात पात खे छॾे मां हूंदो आहियां खरो जेका आई काई जान छुटी आहे बि मुंहिंजे पुटनि जी जॻह कॾहिं कॾहिं पुट सां खावड़बो आहे साईं फरमान अॼु खां पोइ साईंअ सां किटी बाक़ी मजलिस त पहिरीं आहे हाँ तव्हां जज़्बाती जेकॾहिं थी वेंदव त पोइ कमु न ठहंदो अचो त गॾिजी हिकिड़ी ॻाल्हि कयूं हज़रत मूसा जी खे पालियो हज़रत आसिया वटि पहुचंदे पहुचंदे हज़रत मूसा पेटीअ में आयो किताब हिकिड़ो जुमिलो था लिखनि जुमिलो न आहे अलाए छा मां हुई न पेटीअ में बंदि करे जेॾी महिल दरिया जे पासे ॾे पई वञेसि रस्ते में केतिरा दफ़ा पेटी खोले हर हर ॾिसे पई त मुंहिंजो चंड खां सुहिणो कीअं वरी जेॾी महिल हज़रत मूसा जी अम्मा मोटी थी अचे त हज़रत मूसा जी भेण सफ़र थी करे मां तव्हां खां थो पुछां ॻाल्हाइण मां ॿ टे जुमिला ज़ैनब कोबरा ते जेका बीबी भाउ जे ख़ातिर हिक मासूम जे ख़ातिर ज़वार मुमताज़ साईं चंद क़दम खणे उहा बीबी वॾी इज़त जे लाइक़ आहे ऐं जेका बीबी हुसैन जहिड़े भाउ जे ख़ातिर हज़ारे मैल पंधु करे उन बीबीअ जो मक़ाम छा हुजण आसिया जे अॻियां 3 लाशूं था निकिरनि
मुआशता जे नाले सां हिकिड़ी औरत आहे, छा नालो कयूं? मीम ऐन अलिफ शीन ते नंढड़ी है वरी सां बाबे मुफाअला मुआशता। वो हिकिड़ी माई हूंदी फिरौन जे घर छोकिरी रहंदी, पोइ हुनखे कंघी ॾींदी। राज़ी त वेठा आहियो न? पोइ कंघी जो ॾींदी हुई त हिकिड़े ॾींहुं कंघी ॾींदे ॾींदे कंघी किरी पियसि त उन मुआशता जे लाइ लिखंदा त हज़रत हिज़कील जी घर वारी मोमिन आले फिरौन इन जी घर वारी मुआशता हेठों जो बिस्मिल्लाह करे ऐं कंघी जो खणी न फिरौन भी आसिया की कुर्सी ॾिनी वेठी आहे, पर उन्हनि जे लाइ तो जेके मूंसां ज़हनी तौर गॾु आहे हे ॿ टे दुश्मन बि साम्हूं वेठा आहिनि। मां ॻाल्हि पियो थो कयां ऐं तव्हांजे कम जी ॻाल्हि अथव। मुआशरा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम करे जॾहिं महिल या खई छा खई फणी तो नंढड़ी नीगर थी पुछे बाबे जो नालो खई न रब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रहमान रहीम ये बाबे फिरौन के चई ॾिसां तव्हां कीअं था ॿुधो मथे मुंहुं करे चए तो जे फिरौन जे लाइ रब जो लफ़्ज़ ऐं रहमान रहीम जो लफ़्ज़ ठहे ई कोन थो पियो। छो चई मां उन जो नाम खयो आहे जेको फिरौन जो बि रब आहे। बिस्मिल्लाह महाराज जी बाबा वटि शिकायत कंदी मां लफ़्ज़ लफ़्ज़ सां गॾिया कुझु लफ़्ज़ मुंहिंजा पंहिंजा उनखे पंहिंजे अंदाज़ में ढाले तव्हांजे अॻियां पियो थो पढ़ा हे बाबो त मुंहिंजो रब आहे। मां घर में पलकी आहियां उनजे करे मां बाबो थी चवां। मां लफ़्ज़ जेको चवां थो तव्हांजो ओॾे ध्यानु ई कोन्हे। माना कंहिंजे घर में काई न्याणी पलजे त उनखे धीउ सॼो वेंदो आहे, इहो ज़रूरी कोन्हे त उहा सॻी थी पवे। जी बाबा खे शिकायत कंदी मैं भले बिस्मिल्लाह मारे छॾी अथई इहो लफ़्ज़ आहे मारे छॾी अथई तुंहिंजे रब सिखियो बि त रुगो मारण आहे न। मुंहिंजो उहो रब आहे जेको मारींदो बि आहे ॾियारींदो बि आहे। जेॾी महिल 3 ॾींहं फिरौन जो मामिलो आयो त कुर्सी ते वेठी हज़रत आसिया मुआशरा जा 3 पुट कणाव में साड़िया। जेॾी महिल मुआशरा खे पाणीअ में तेल में कणा में विझो पियो वञे उन वक़्तु ख़ुदा फ़रिश्तनि खे थो चवे जल्दी कयो मुंहिंजे आसिया जे अॻियां जन्नत जा दर खोले ॾिसे त ख़ुदा वटि ही महल आहे कुझु न आहे ही जन्नत आहे। हिकु लफ़्ज़ चवां मुआशरा खे अल्लाह जन्नत ॾेखारे अल्लाह पर करबला में शबीर ख़ुदा जो नुमाइंदो बणिजी पंहिंजनि खे पियो थो जन्नत ॾेखारे। हबीब हे तुंहिंजो घर थी पोइ गुरुद्वारे रहे तुंहिंजो घर थी। जंहिं आसिया जे अॻियां 3 लाशूं उन आसिया जो वॾो मकाम रिश्तेदार कोई कोन्हे। छा दुनिया में लाईंदी ज़ैनब सां
जंहिंजे अॻियां 3 लाशूं आहिनि तो सब्र थी करे जंहिं ज़ैनब जे अॻियां 72 लाशूं आहिनि शुक्र पई थी करे। पढ़ियल लिखियल में इलाही सारो लुत्फ़ थो अचे। मुंहिंजा साईं जेके लथा जवान हुसैन हिक हिक खे खयूं ॾिसो माॾे तुम्हें बबरले वारो मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां कॾहिं कॾहिं जॾहिं दिलि चवंदी तव्हांजी तवजो होॾे वञे। मां मजलिस सिखण न आयो आहियां, मां पढ़ण आयो आहियां, इन करे गौर सां ॿुधिजो। हिकु हिकु लथो हुसैन हथ अल्लाहुम्म तक़ब्बल मिन्ना हाज़ल क़ुर्बान। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी क़ुर्बानी क़बूल कर। जेॾी महिल शबीर लथो त अली जी धीउ बुरको पाए आई हुसैन जे मथां बि हथ खणी चई अल्लाहुम्म तक़ब्बल मिन्ना हाज़ल क़ुर्बान। मुंहिंजा अल्लाह हे हुया हुसैन जी क़ुर्बानी, हुसैन थी ज़ैनब जी क़ुर्बानी। आसिया वटि सब्र, ज़ैनब वटि शुक्र। रात थींदी मजलिस थींदी घर वेंदो अल्लाह धीअनि जा पर्दा सलामत रखे। वतामा इलाही सारा आहिनि जेके मूंसां गॾु मुहर्रम में हुया ऐं मुहर्रम में तव्हां ॾिठो त जेको कुझु मूंखे पहिरियों हुयो इलाही सारो पढ़ियो आहे। तव्हांखे लख लख शाबशूं आहिनि। सैयदा जो सदको मौला तव्हांजी इबादत खे क़बूल करे। जो वॾे मां वॾी इहा शइ आहे मौलाना शुजाई साहिब क़िबला। इहे हज़ारनि जी तादाद में माण्हू ईंदा हुआ। ये मुंहिंजा साईं वेठा आहिनि त उन्हनि मां अक्सर माण्हू अहिड़ा हूंदा हुआ जेके वुज़ू करे ज़हरा जे बछड़े जे मजलिस में ईंदा हुआ। घर वेंदो अल्लाह न्याणियुनि जा पर्दा सलामत रखे। पर जेॾी महिल न्याणियुनि खे बिस्तर ते सुतल ॾिसो त हिकु दफ़ो कूफे ऐं शाम जे पासे ॾे मुंहुं करे चवंदा कयो ज़ैनब साइण असां जूं न्याणियूं बिस्तरनि ते सुतला पयूं आहिनि, हुसैन जी धीउ त हीअं सुती पई। हज़रत इमाम हुसैन जी छाम हुजे, सैयदा राज़ी हुजे, अली जो फातिमा जे मौला तव्हां सभिनी जूं हाजतूं मां सॼो ॾींहुं पढ़ां नवीद साईं, लेकिन ॾुख आहे जंहिंजी इज़त करणु घुरिजे हा उनजी चादर लुटियल आहे, हथ ॿधल अथसि, पेरनि में जुती कान्हे। सॼी राह में चवंदी वई मूंखे हिकु चादर ॾियो, मां तव्हांजे नबी जी धीउ। साईं चए थो ईसाइनि ॾिनी हुई, मुसलमाननि लाथी हुई। हिकु ख़तीब जो मजमूओ पियो पढ़ां, मजमूए पढ़ंदे पढ़ंदे उन हिकिड़ी रिवायत लिखी। हिकु बाज़ार अहिड़ी आई, एतिरा पत्थर लॻा जो ज़ैनुल आबिदीन पे चवे मां ज़ैनब खे सुञाणे न पियो सघां। पुफी मूंखे ॻोल्हींदी पई वते, मुंहिंजो बीमार काॾे वियो। मौला इमाम हुसैन राज़ी हुजे सैयदादो वो बाज़ार मां गुज़रिया। आलिमनि जे घर रिवायत पढ़ी आहे उहा अलॻि, माना लफ़्ज़नि जो फ़र्क़ु। वरी ॿुधो लफ़्ज़नि जो फ़र्क़ु। पर हिकिड़ी मजलिस पढ़ी नासिर नोत हिते ज़वार अशरफ हुसैन चन्ने
अल्लाह करवट करवट जन्नत बख्शे मरहूम साईं गदा हुसैन के ऐं साईं पप्पू शाह के मौला इमाम हुसैन जे साए में हुजनि। अल्लाह हिन सादात जेके भी दुनिया में हलिया विया आहिनि असांजे रूहानी पीउ क़िबला मुज़ाहिर हसनैन साईं समेत साईं लुत्फ़ अली शाह साहब समेत जेके भी बुज़ुर्ग हुया उन्हनि सभिनी खे जवारे आइम्मा में जगह ॾिए। दुहे वारो सची तो ॿुधायां तव्हां महसूस कयो न कयो क़ुरान जो कसम आहे ही जगह लगे थी पई ॼण गदा हुसैन कोन्हे को त ख़ाली आहे। बहरहाल मूंखे ॻाल्हि वो नासिर नो तक उनके ज़ाकिरी अंदाज में हिकिड़ो लफ़्ज़ पढ़ियो ॾाढो भलो यानी मूंखे एॾो वणियो पर हे तो को ज़िम्मेदार कान मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था अलाए पढ़ियो ॾाढो भलो जंहिं जेॾी महिल बाज़ार कूफा मां घोड़नि खे वठी हलनि पिया हुजूम हुयो वधीक हिकिड़े बेहया घोड़े के वाग खां वठी छिकियो हिकु ॿिए शख़्स हिकु ॿिए सिपाही घोड़े के मुंहं ते लकुणो घोड़े के हई वरी ॿुधो घोड़े के लकुणो हई मुंहं ते हिकु यज़ीदी सिपाही अॻिते वधी चए थो रसूल जी हदीस आहे त हैवाननि खे मुंहं ते लकुणो न हणंदा कयो छो त इहे अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि। और रोअण वारा जेॾी महिल चई अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि ही चवे थो नासिर साहिब चए पियो त उन वक़्तु मुंहिंजी साईं सकीना सजाद ॾे मुंहुं करे चए थी भाउ इन्हनि खे हैवाननि जो क़दुरु आहे छा सकीना अलाह जो ज़िक्र न कंदी आहे जो मूंखे मुंहं ते टमाटो हणंदा था। दरबार में ज़हरा जो धीअर आयूं कतार में बीठियूं किथे भेण का किथे धी हुसैन जो सर थाल में खणी मिट्टीअ ते रखियो वियो बर्दाश्त कजो हिक बेग़ैरत ऐलान कयो दरबारिया जंहिंजो हुसैन रे बदलो इमाम हुसैन के सदके पर गवारा करो थोड़ो बर्दाश्त एक बेगैरत तादियानो कयो लहराई दो तो अचे सजाद जे पासे दे इब्ने ज़ियाद के जे दो हुसैन करबला में मुखे लकणो हयो हो जे मोकलने त मां हुसैन के हणा वरी तो चवां बर्दाश्त कजो एॾा तादियानो खणी हुसैन ॾे हलियो अलाए कीअं गले मां रस्सी कढराई सकीना सजाद जो दामन हलाए जदी भाउ हिननि खे चओ इहो लकड़ो मूंखे हणनि मां हुसैन जी धीअ मौज साम्हूं मुंहिंजे ग़रीब खे न मारनि कपड़ो हटाए अलाए कीअं ॿुधंदो जेॾी महिल बेग़ैरत कपड़ो हटायो दीद कयईं पुठीअ मां रत पियो थो वहे चए थो किथे हणा सकीना चए थी किथे हणंदे राह में ताज़ियाना झलींदो आयो मुंहिंजी पुफी चवंदी आई अॻे